बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद। तमाम हम्दो सना उन पाक हस्ती रब्बुल इज़्ज़त खे जुगाई, जंहिं लफ़्ज़ कुन चई इहा पूरी काइनात बणाई, जंहिंमें अंबिया, औलिया, अब्दाल, वलीउल्लाह, क़ाबिल बुज़ुर्ग हस्तियूं इन भलारी भूमि ते आहियूं ऐं पंहिंजे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर क़दस मां सारो जोड़ियाई। जीअं बेटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, ख़ावंद ख़ासि ख़ल्क़े मुहम्मद मुकाई, कलमो तंहिं करीम ते चिटो चाहियाई, अना मौलाक वंत महबूबी ईअं उताई लिखी ॾिनाई, ॿई सराऊं सैयद चवे। बहरहाल इहो ज़िक्र फ़िक्र तमामु ऊन्हो ऐं वसी आहे, जंहिं लाइ अक़ुल, फ़हम ऐं कलम खे कहिड़ी मजाल आहे जो बयानु करे सघे। हाणे पंहिंजे हसब नसब ऐं ख़ानदान बाबति कुझु सम्झ ऐं अकुला आहर हक़ीक़तूं बयानु कजनि थियूं। जीअं त असांजो ख़ानदान पीढ़ी ब पीढ़ी 7 पीढ़ियुनि ताईं हिकु हिकु मर्द नरीना औलाद मां पैदा पए थींदो आयो आहे। असांजा वॾा शहर मियाणी ज़िले सखर जेको कचे में हुयो, दरिया जे पाए वञणु सबबु उतां लॾ खणी अची पके ते आबाद थिया। जितां असांजो सिलसिलो शुरू थियो, जंहिं ॻोठ में अची रहिया उनजो नालो ॿाड़ो ॻोठ याने आलिम कुहारो हो। उते असांजो जनमु 1 जनवरी 1965 में थियो। नंढे हूंदे अबे अमड़ जी शफ़क़त वारे साए में लाॾ कोॾ सां पली वॾा थियासीं। पहिरियां 5 दर्जा पंहिंजे अबा साईं जे स्कूल जंहिंमें पढ़ाईंदो हो, प्राइमरी स्कूल सूमरा में पढ़ियासीं। क़ुर पाक जी तालीम पंहिंजे प्यारे मामे हाफ़िज़ मोहम्मद इदरीस खां वरितीसीं। मैट्रिक हाई स्कूल रुस्तम मां, इंटर C&S कॉलेज शिकारपुर मां, BA इस्लामिया कॉलेज शिकारपुर मां ऐं PTC अल्लामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ मां कईसीं। उन विच में शादी बि थी वई ऐं नौकिरी पंहिंजे ॻोठ मोहम्मद इब्राहिम सूमरे में मास्तरी जी सूरत में मिली वई। हिते हिन वक़्तु बि हेड मास्तरी जी सूरत में ख़िदमतूं सर अंजाम ॾियूं पिया। जीअं त मुंहिंजो लाड़ो नंढपण खां ई इल्मु अदब शाइरी वग़ैरह सां हुयो। नंढे हूंदे खां ई फ़क़ीराणी तबियत हुई। कुझु वक़्तु गुज़रण बाद गॾु कयल कुझु शाइरीअ जे मवाद खे किताब जी सूरत में आणण जी कोशिशि कईसीं, जंहिं अॻिना हली रंग लाथो ऐं हिकु किताबु छपिजी मंज़र आम ते आयो, जंहिंजो नालो नीअं कयो निर्वार आहे, जिन में मुंहिंजो हिकु ॿियो किताबु प्रूफ जी सूरत में तयारु आहे, जंहिंजो नालो आहे वाह वाह जे तूं आ। हिन में बि हर सिन्फ़ जी शाइरी अॻु खां अञा वधीक थियल आहे। बाक़ी कलमी नुस्ख़े में रहियल किताब हीअ आहिनि: ख़ुतबात हक़, कलमात, करामात दस्तगीर, घणो अॻु लिखियल नाविल उखनि जो ॾूंगर, जिन खे बि किताबी सूरत ॾियण में कोशिशि आहियूं। जीअं त पंहिंजे वॾड़नि जी रुहानी ज़िंदगीअ बाबति ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां। जीअं त असांजा वॾा दरगाह गंबड़ शरीफ़ गादीअ जे साईं अब्दुल फ़ताह शाह ऐं साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह जीलानी जा मुरीद हुआ। उतां नंढे हूंदे खां ई असांजो अचणु थींदो हो। पाण फ़रमाईंदा हुआ, सफ़र औखा आहिनि, सुवारियूं छिॼियूं आहिनि, जेकॾहिं हिते पहुची न सघो त हज़रत हंबा ईंदा कयो। साॻियो ई रंगुराज़ ऐं हेकड़ाई आहे। असांजे वॾी ॾाॾी ग़ुलाम फ़ातिमा दरगाह हज़रत हंबा जे साईं दाता फैज़ दरिया जी मुरीदियाणी हुई। बेरंग जो ज़िक्र आहे त दाता बगन साईं जन ख़्वाब में आया, जिन खणी आणे दरगाह हज़रत हंबा में लाथो। ही चक शहर भरिसां दरगाह आहे। उन बाद इश्क इलाही जी तड़प अञा बि वधी वई
जीअं त नंढे हूंदे खां ई दाता जे मेलनि ते अब्बा साईं सां गॾु वेंदा हुआसीं ऐं फैज़ लुत्फ़ वठी ईंदा हुआसीं। ख़ैरु उन बाद हर दाता भॻन लाल जा मुरीद थियासीं, जिनी ज़ाहिरी तोड़े बातनी गेड़ू वेस पारायो। बाद में ज़िक्र फ़िक्र पिणु ॾिनऊं। पाण हिक भेरे फ़रमायूं त अबा हीउ जेको ज़िक्र तव्हांखे ॾियूं था इहो पढ़ंदो कर, इहो असांजो फैज़ अथई। हमेशह असां ते साईं जन जी नूरी नज़र रही आहे। उन खां सवाइ केतिरनि ई दरगाहनि सां अक़ीदत जो इज़हार करे चुका आहियूं। ताज़ो हज़रत सचल सरमस्त जी उर्स मुबारक ते अदबी कॉन्फ्रेंस में बि शमूलियत हासिलु करे चुका आहियूं ऐं गॾोगॾु सिंधी अदबी संगत तरफ़ां यादगार शील्ड सां पिणु नवाज़ा विया आहियूं। पाण सूफ़ी अल क़ादरी फ़क़ीर आहियूं। कंहिं बि फ़िरके मज़हब या जमायत सां को तालुक़ु नाहे। हमेशह न्याज़ व निवड़त अदब व अख़लाक सां हर इंसान ज़ात खे पेश ईंदा आहियूं, छो जो पंहिंजे हादी रहबर फ़रमायो आहे त जेको मज़हब में फासी पियो त उन मां मज़हब मां निकिरणु महाल आहे। पाण पंहिंजे कलाम में हिकु हंधि हीअं बि फ़रमाइनि था त मज़हब सारो मुंझारो थी निकिरी तंहिंमां नियारो थी, इन क़ैद खे छॾ ही इशारो अथी, सारो सिर सुभान अलाह आहे, रुख काबो मुनवर माह आहे, इहा सूरत आइन अलाह आहे। आख़िर में पंहिंजे शहर सां दुआ पिनंदुसि त मोमिन सदाईं मुतक़ी अवल त थी इंसान, वहदत विञाए वधियल चवे नाहक न थी नादान। हक़ीक़त में हिकु थी शिरक छॾ शैतान, मनु न मुस्लमान रुगो दावा दीन जी। हाणे राज़ी राज़ी फ़क़ीर अलाह वधायो वधियल सुमरो, ॻोठु मोहम्मद इब्राहिम सुमरो, तालका लखी, ज़िला शिकारपुर सिंध। तारीख़ 28/11/2019। हक़ मौजूदु सदा मौजूदु।